खबर है नाज़रीन घोटकी में तमाम शेयर करें पिया। घोटकी में आल प्राइवेट स्कूल एसोसिएशन तरफा हल्फ बरदारी तकरीब जो इनेकाद किया वियो है। अली वसीर जी रिपोर्ट मुताबिक घोटकी में आल प्राइवेट स्कूल मैनेजमेंट एसोसिएशन पारां घोटकी के गजाली कॉलेज में हल्फ बरदारी की तकरीब मुनक़िद कई वई। हल्फ बरदारी की तकरीब में आपसमा ज़िला घोटकी के नवन चूंडियल उहदेदारन के हलफ खड़ाया वियो। तकरीब में कॉलेज के प्रिंसिपल मोहम्मद हसन खोसो, सगा घोटकी के सदर आगा बिलावल पठान, आसिफ मलिक, हाफिज कादिर बख्श अवान, अब्दुल रज़ाक दायो, हजूर बख्श महर समेत सिले के समूरन नंढन वॾनि शहरन के आपसमा जो उहदेदारन, उस्तादन और शागिर्दन वॾे अंग में शिरकत कई। तकरीब जो मेहमान खास आपसमा जो मरकजी अगवान सैयद तारिक अली शाह हो। हल्फ बरदारी तकरीब में सैयद तारिक अली शाह, घोटकी ज़िले के नए चुनजे बाडी ज़िला सदर मोहम्मद हसन खोसो, जनरल सेक्रेटरी अब्दुल हमीद दायो, सीनियर नायब सदर ज़हूर अहमद लखन ऐं ॿियनि हलफ खणायो। उन मौके ते तकरीब के खिताब कंदे गवर्नर चयो त असांजी तंज़ीम जो मक़सद है तो कोरोना का पोइ मुल्क अंदर स्कूलन में पैदा थियल मसइला हल करण सां गॾु शागिर्दनि खे मयारी तालीम ॾेई सघूं ऐं ॿिए खे मयारी तालीम ॾियण बाबति सिख्या ॾेई सघूं। अॻवाननि चयो त सरकारी स्कूल जे तालीम ऐं ख़ानगी स्कूलनि जी तालीम जो मयार आवाम जे साम्हूं आहे। असां ॾींहुं राति महिनत करे शागिर्दनि खे मयारी तालीम ॾेई रहिया आहियूं ऐं वाहिद तालीम इहा आहे जंहिंसां तब्दीली आणे सघिजे थी ऐं बहितर तालीम ॾेई सघिजे थी। अॻवाननि चयो त असांजी तंज़ीम पारां बहितर तालीम सां गॾु बहितर तरबियत बाबति समूरी सिंध में सेमिनार पिणु कराया वेंदा त जीअं नौजवान बहितर तालीम सां गॾु पंहिंजो किरदार बि बहितर करे सघनि।